बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंध धरती जा गयूर आबादगार साथियो, उम्मीद आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। अॼु लाइव में तव्हां सां कचहरी कंदासीं। इंशा ताला कुझु मौज़ू आहिनि जिन ते पाण ॻाल्हाईंदासीं। ॾिसूं त असां सां गॾु कहिड़ा आबादगार अचनि था। गुफ़्तगू जी बाक़ाइदगी सां आगाज़ इंशा ताला कुझु दोस्त लाइव ते अची वञनि, पोइ कोशिशि कंदासीं सरियह जे बारे में बि ॻाल्हाईंदासीं ऐं कमनि जे बारे में बि ॻाल्हाईंदासीं। उन खां अलावा कॉटन क्रॉप जी प्लानिंग जे बारे में बि ॻाल्हाईंदासीं। जेके दोस्त असां सां गॾु थियनि, महिरबानी करे उहे ॿुधाइनि त असांजो आवाज़ु तव्हां ताईं कीअं थो अचे, छाकाणि त इंटरनेट जा जिते किथे ॾाढा मसइला हूंदा आहिनि। उन हिसाब सां असांखे जेको आहे लाइव अचण जे टाइम ते ॾाढी दुश्वारी थींदी आहे। सो दोस्त अचनि पिया। गोविंद राठौड़, थैंक यू, तव्हांजी महिरबानी गोविंद साहब। तव्हां ॾियो हाल, तव्हांजो कमुकारु कीअं पियो हले? तव्हां ॾाढा महिनती माण्हू आहियो। ज़राअत जे बारे में असां ॾाढो आबादगारनि सां कचहरियूं कंदा आहियूं ऐं एस माजिद बुखारी, माजिद साहब थैंक यू, तव्हांजी महिरबानी। असां आबादगारनि खे कुझु शयूं सम्झाइण जी कोशिशि कंदा आहियूं त ज़राअत में वॾा चैलेंजिस आहिनि, ख़ासि तौर ते मौसमियात जी तब्दीली जे हवाले सां। ऐं ज़मार वसीम अब्बास बि आया आहिनि। 22 जी रहियल किस्त जो छा थियो? ज़मार साईं, अर्ज़ु इहो आहे त तव्हां एग्रीकल्चर एक्सटेंशन डिपार्टमेंट जी ऑफ़िस वञो, उते तव्हांखे इंफॉर्मेशन मिलंदी। उते लिस्टूं वग़ैरह आहिनि, उहे तव्हांखे सही मालूमात ॾींदा। असां वटि मालूमात हूंदी आहे, पेज ते ॾेई छॾींदा आहियूं। पन्ने आकिल खां पन्ने आकिल में पपन बुलो आहे बुखारी साहब, ख़ुशि जो महिरबानी। अदा असांखे अञा ताईं नाहे मिलियो। नज़र बलोच, बहरहाल तव्हांजे कमेंट्स जा जवाब ॾींदासीं। अशफ़ाक़ ज़ौर साईं, अशफ़ाक़ साहब जेका पोज़ीशन थी वई आहे न, त कमु जेकॾहिं कणिक तव्हां रखंदव त बहितरु आहे, अदरवाइज़ रेट न मिलंदो। गुफ़्तगू जी शुरूआति करण जो थोरो पंहिंजो ज़हन ठाहियूं, पोइ तव्हां सां कचहरी कयूं था। सभिनी खां पहिरियां करीम रब दामे दर में कर में सुख ने सिर्फ़ सिर्फ़ु पंहिंजो मोहताज रखे तव्हांखे आमीन सुम आमीन। भलाई जी इंसानियत जी ॻाल्हि कंदासीं। असां पंहिंजे पेज ते हमेशह शुरूआति उन सां कंदा आहियूं। जेतिरो थी सघे थो पंहिंजे आस पास, पंहिंजे आड़े पाड़े में ग़रीबनि जो ख़्यालु रखंदा कयो। कोशिशि कंदा कयो त तव्हांजे फ़ैल ऐं तव्हांजे कॉल सां कंहिंखे नुक़सानु या तकलीफ़ न पुॼे। सो चवंदा आहिनि त इंसानु जेकॾहिं भलो थी हलंदो त उन जे लाइ दुनिया भली आहे, जेकॾहिं ख़राबु थी हलंदो त उन जे लाइ सम्झो दुनिया बि ख़राबु आहे। असां पंहिंजे गिरेबान में जॾहिं ॾिसंदा आहियूं तॾहिं असांखे पंहिंजा ऐब ॾिसण में ईंदा आहिनि, पर जेकॾहिं पंहिंजे गिरेबान में न ॾिसंदासीं ऐं रुॻो ॿियनि जे ऐबनि ॾे ॾिसंदासीं त इहा हिकिड़ी ग़लति ॻाल्हि थी वेंदी। सो ज़राअत जे हवाले सां तव्हां सां जेका गुफ़्तगू कयूं पिया, त वॾा मसाइल आहिनि ज़राअत जे में। सभिनी खां वॾो मसइलो जेको आहे मौसमियात जी तब्दीली आहे। असां आबादगारनि खे सम्झायूं पिया था त क्लाइमेट चेंज जेको आहे हिकिड़ो वॾो इशू आहे जंहिं दुनिया खे परेशान कयो आहे। मौसमियात जी तब्दीली छा आहे, इन जे बारे में तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं त असांजे मौसम में तब्दीली अची वई आहे। कीअं? हींअर तव्हां ॾिठो हूंदो त सर्दी जो मौसम असां वटि तमामु घटि हुयो। फरवरी में जॾहिं असांजो मतिलबु गर्मी ईअं शुरू थी वई त असांजी कणिक जे फ़सुल में हींअर ॾिसो पिया त एवरेज सुठी कोन थी अचे। असां ॾाढियूं वीडियोज़ रखियूं, असां ॾाढो मतिलबु महिनत कईसीं, पर उन जे बावजूदि असांखे माना उहा एवरेज कोन पई मिले। जेका असां सिचुएशन ॾिठीसीं शुरूआति में त मौसम फेवरेबल थी वेंदो,
असांजूं कणकूं 55 खां मथे ईंदियूं, पर हींअर जेका सूरत हाल आहे ईअं सम्झो 45 50 जे विच में थियूं अचनि। असां चवंदा आहियूं त घटि में घटि असांजी कणिक जे फ़सुल खे 4.5 महीना सर्दी मिले। जेकॾहिं इहे 4.5 महीना सर्दी न मिलंदी त ईअं सम्झो असांजो फ़सुलु न थींदो। हिकिड़ो इन जो वॾे में वॾो सबबु इहो आहे त असां वटि जेके जिन्सूं आहिनि उन्हनि में शार्ट ड्यूरेशन, घटि ॾींहंनि में पचण वारियूं जिन्सूं तमामु घटि आहिनि। हाणे जेकॾहिं असांजूं जिन्सूं 130 ॾींहंनि में पचनि थियूं, ठीकु आहे, 140 ॾींहंनि में पचनि थियूं, त उन खे गर्मी ॾाढो नुक़सानु थियूं ॾिए। उन खां अलावा आबादगार हींअर एॾो खसारे में आहिनि जो शुरू में इनपुट्स सुठा नथा ॾियनि। जेको असां चवंदा आहियूं 55 खां 60 ॾींहंनि जे अंदरि अंदरि असां पंहिंजी कणकनि खे या पंहिंजे फ़सुल खे इनपुट्स ॾेई छॾियूं, सुठा पोटाश ॾियूं, DAP ॾियूं, ह्यूमिक एसिड ॾियूं, ज़िंक ॾियूं, सल्फर ॾियूं, यूरिया ॾियूं, इहे असां न ॾेई सघंदा आहियूं। हाणे जॾहिं असांजो फ़सुलु थोरो अॻिते ईंदो आहे, मौसम चेंज थींदो आहे, त असांजो फ़सुलु माना ईअं सम्झो जीअंदो न आहे, जस्ट सर्वाइव कंदो आहे। सो ज़राअत में वॾी महिनत जी ज़रूरत आहे। ज़राअत में जेकॾहिं असां महिनत न कंदासीं, ईअं सम्झो त असां हींअर कंहिं बि फ़सुल जी सुठी पैदावार न खणी सघंदासीं, चाहे उहो शुगर केन हुजे, चाहे काटन जो फ़सुलु हुजे, चाहे मस्टर्ड हुजे, चाहे वीट हुजे, चाहे ॿिया असांजा जेको आहे सब्जियूं हुजनि, उन्हनि सभिनी में असांखे तमामु घणा नुक़सान पिया थियनि। इन्हनि शयुनि खे सम्झण जी ज़रूरत आहे। तव्हां यकीन कयो, जेकॾहिं मिसाल कणिक जी पाण ॻाल्हि कयूं, ॿियनि मुल्कनि में कणिक माना 90 खां 100 ॾींहंनि जे अंदरि अंदरि पचण वारियूं कणिकूं अची वियूं आहिनि ऐं उन्हनि जी पैदावारी सलाहियत 70 मण 75 मणनि ताईं आहे। इहे शयूं रिपोर्ट थियल आहिनि। पर असां वटि जेको आहे माना 120 ॾींहंनि खां वधीक कणिकूं थियूं पचनि ऐं उन्हनि में पैदावारी सलाहियत ईअं सम्झो जेकॾहिं आहे 60 मण 50 मण आहे त उन्हनि जी एवरेज 45-50 मण जे वेझो आहे। उन खां अलावा जॾहिं मौसम चेंज थींदो आहे न, मौसम असांजो 3 शयुनि खे नुक़सानु ॾींदो आहे। जेके 3 शयूं असांजूं जानदार आहिनि, असांजा ॿूटा, असांजा जानवर ऐं असां इंसान, उहे असां जेको आहे हिननि खां माना उन जो इफेक्ट असां सभिनी 3 शयुनि ते थिए थो। बहरहाल हाणे आबादगार चवंदा अलाए कहिड़ी गुफ़्तगू शुरू कई आहे, तव्हांजे सवालनि जा जवाब था ॾियूं। हा, सरफराज़ वधू आहे या कीअं वधो या कीअं जेका ज़ात आहे, माफ़ु कजो जेकॾहिं ग़लति पढ़ां। साईं, मौसमियात जी तब्दीली जो असर मतिलबु तब्दीली जो इफेक्ट तव्हांखे हर को ॿुधाए थो मौसमियात जी तब्दीली जे बारे में, पर तव्हांजो सुवालात उन जे हल जे बारे में नथो ॿुधाए केरु। हल जे बारे में तव्हांखे असां इहो ॿुधाईंदासीं त असां वटि अहिड़ियूं जिन्सूं हुजनि जेके गर्मी पद खे बर्दाश्त कनि। असांजी पोखी जा तरीक़ा अहिड़ा हुजनि, मिसाल जेकॾहिं असां कणिक था पोखियूं त असां पोखी जे सोइंग डेट्स चेंज कयूं, ठीकु आहे। असां वटि अहिड़ियूं जिन्सूं हुजनि जेके बीमारियूं, जेके मिसाल कणिक जी पाण फ़िलहालु ॻाल्हि कयूं त रती जेकॾहिं अचे थी त उन रती खे बर्दाश्त करण वारियूं जिन्सूं हुजनि। जेकॾहिं असांजा वणनि जूं आहिनि त वणनि खे टेम्परेचर बर्दाश्त करण वारियूं जिन्सूं हुजनि, डिज़ीज़ खे बर्दाश्त करण वारियूं जिन्सूं हुजनि। उन खां अलावा असां वटि अहिड़ियूं जिन्सूं हुजनि जेके शार्ट ड्यूरेशन हुजनि। असां वटि अहिड़ियूं जिन्सूं हुजनि जेके हाई यील्डिंग हुजनि। मिसाल आहे, तव्हां जेकॾहिं मिसाल मौसमियात जी तब्दीली खां बचण जे लाइ असांखे छा करणु घुरिजे, असां पंहिंजी सोइंग डेट्स चेंज कयूं, असां पंहिंजो जेको आहे नंबर ऑफ वेराइटीज़ चेंज कयूं, हिकिड़ी वेराइटी ते न। मिसाल जेकॾहिं 10 एकड़ कंहिंजा आहिनि त उहो कोशिशि करे 4 वेराइटीज़ लॻाए, 2.5 एकड़ ते लॻाए या घटि में घटि 3 वेराइटीज़ लॻाए। जेकॾहिं हिकिड़ी वेराइटी असांजी मौसमियात जी तब्दीली जे इफेक्ट जे करे नुक़सान थी खाए त ॿी असांखे उन जो कवर ॾेई वञे। असां पंहिंजे फ़सुलनि खे मतिलबु मैनेजमेंट अहिड़ी रखूं, वीड्स खां बचायूं, गंदगाह खां बचायूं। असां पंहिंजे फ़सुल खे इनपुट्स सुठा ॾियूं,
मौसमियात जी तब्दीली खां बचाईंदो असांखे सिर्फ़ु और सिर्फ़ु असांखे जेके वण बचाईंदा, ऑर्गेनिक फर्टिलाइज़र असांखे बचाईंदा, ॿनियूं असांजो जेको आहे बंजर थींदी थी वञनि, वाटर शॉर्टेज थींदी थी वञे, असांखे पंहिंजे पाणी जो क़दुरु करिणो पवंदो। असल में छा आहे, मौसमियात जी तब्दीली आहे छा, मेन जेको असांजो सबबु आहे त असांजे माहौल में कार्बन डाइऑक्साइड वधी वई आहे। कार्बन डाइऑक्साइड पहिरियां जेको असां किताबनि में पढ़ंदा आयासीं त 0.03% आहे असांजे माहौल में, उहो कार्बन डाइऑक्साइड जो मिक़दारु 0.04% थी वियो आहे। ठीकु आहे, उहो छाजे करे, जो असांजा फॉरेस्ट ख़तमु थी विया आहिनि, असांजा जंगलात असां वण पंहिंजा ख़तमु करे छॾिया आहिनि, असां केमिकल, असांजूं इंडस्ट्रीज़ वधी वियूं आहिनि, असांजी जेको आहे कल्टिवेटेड लैंड असां ख़तमु कंदा था वञूं। इन्हनि शयुनि खे अहिड़ो मतिलबु असांजो निज़ाम अहिड़ो हुजे जेको इन्हनि शयुनि खे बर्दाश्त करे। मिसाल हींअर तव्हां जेको ॾिसो था, वण जेके आबादगार आगाट्रा पोखनि था, त उन वणनि ते थ्रिप्स जो या मिसाल टेम्परेचर राति जो थधो आहे, ॾींहं जो गरम आहे, त असांजो वण सुठे नमूने सां सर्वाइव नथो करे। ठीकु आहे, दुनिया में तव्हां ॾिसंदो त माना चाइना में चवनि था हिकिड़ी अहिड़ी वैराइटीज़ उन्हनि कढियूं आहिनि, जेकॾहिं मिसाल ॿुॾी वञे फसल सॼो, जीअं पाण वटि ॿोॾि ईंदी आहे ॿुॾी वञे न, पर जेकॾहिं हुनजो पाणी ड्रेन आउट थी वेंदो त बि उहो फसल असांजो सर्वाइव करे वेंदो। उन में एॾी बर्दाश्त हूंदी जो ज़मीन में जेके ज़हर हूंदा ऐं पाणी जे वहकिरे में जेके ज़हर ईंदा, उन्हनि खे बर्दाश्त करे उहे असांखे पैदावार ॾींदा। असां वटि अहिड़ो निज़ाम कोन्हे, असांजा इदारा माना कोशिशि कनि पिया, पर असांजे इदारनि में हिकिड़ो अहिड़ो सिस्टम आहे जो मतिलबु वैराइटीज़ जेके आहिनि असांजे माहौल जे मुताबिक़ न आहिनि। हिकु त वैराइटीज़ असां वटि अचनि तमामु देरि थियूं, 10-12 सालनि जे गैप सां वैराइटीज़ अचनि थियूं। जेकॾहिं मिसाल 4 सालनि खां पोइ थी अचे, अञा त सूरत हाल जेका थींदी मिसाल, जेकॾहिं असांजे ख़ुदा न ख़ास्ता 2030 में चवनि था त एतिरो गर्मी टेम्परेचर असांजो वधी वेंदो जो माना कुझु ज़िला सिंध जा सर्वाइव कोन करे सघंदा। इन्हनि सभिनी खां बचण जो छा आहे, जो असांखे माना केमिकल्स खे घटाइणो पवंदो, असांखे पंहिंजी ऑर्गेनिक मैटर ते अचिणो पवंदो, असांखे वथाण जो भाण इस्तेमालु करिणो पवंदो, असांखे ही जेके ज़हर असां जेको आहे गैर मयारी ज़हर इस्तेमालु कयूं। ख़ैर ज़हर त मयारी ज़हर हूंदो त उहो असांखे नुक़सानु ॾींदो। हाणे आबादगार जेकॾहिं आबादगारनि खे मना था कयूं त तव्हां कोशिशि करे रेज़िस्टेंट वैराइटीज़ लॻायो। आबादगारनि जो ज़ोर आहे त रती खां पाक असां जिन्सूं जेकर नथा लॻायूं त असां उन्हनि खे स्प्रे करायूं। उहो स्प्रे दाणे ते असरु थो करे, उहो दाणे जो असरु जेको आहे ईअं सम्झो माउ जे पेट में जेको बच्चो हूंदो आहे उन ते वञी उन जे उज़वा जेके आहिनि उन्हनि ते असरु कंदो आहे, लंग्स ते, दिलि ते, लिवर ते, किडनीज़ ते। इहा हिकिड़ी तव्हां रिसर्च पढ़ंदो या तव्हां इन्हनि जा गहराई सां इन्हनि जो जेके नुक़सानात पढ़ंदो त इहे ॾाढा हिकिड़ा वॾा नुक़सानात आहिनि। असांखे छा करणु घुरिजे, असांखे माहौल दोस्त पंहिंजो जेको आहे प्लानिंग करणु घुरिजे, असांखे पंहिंजी ॿनी जो क़दुरु करणु घुरिजे। ॿनी में असांजे में हींअर जेको आहे माना फार्म यार्ड मैन्यूअर इस्तेमालु कयूं कोन था, असां वटि फास्फोरस, पोटाश, नाइट्रोजन न हुअण जे बराबरि आहे। इहे सभु शयूं अचनि थियूं मौसमियात जी तब्दीली जे करे। असां कोशिशि करे इंटर क्रॉपिंग कयूं न, असां जेको आहे हिकिड़े फ़सुल ते न कयूं। अॼु हिकिड़े आबादगार मूंसां खां ॾाढो हिकिड़ो बहितरीनु सुवालु कयो त साईं असां जेकॾहिं मिसाल कॉटन क्रॉप में इंटर क्रॉपिंग कयूं त छा कयूं। उन में मां ॾिठो थोरो, उनखे मां जवाबु ॾिनो त जेको न तव्हांजी बेस्ट चॉइस जेका हूंदी उहा हूंदी को न को तव्हां लिग्यूम, मतिलबु जेको आहे तव्हां का दालियुनि वारो फ़सुलु मुंग लॻायो। उन्हनि में दालियुनि वारा जेके फ़सुल हूंदा आहिनि उन्हनि में जेको आहे उनजी रूट में नाइट्रोजन फिक्सेशन वारो जेको आहे अमल हूंदो आहे, ऐं असांजे ॿिन्ही ॿूटनि खे, ॿिन्ही फ़सुलनि खे वॾो फ़ाइदो हूंदो आहे। सो साईं जिन जो सुवालु हुयो उन जे बारे में कुझु ॻाल्हायोसीं। हाणे आबादकारनि जा काफ़ी सारा जेके आहिनि, अख्तर साहिबु मीरपुर साकरो, साईं महिरबानी तव्हांजी हारी कार्ड जो छा थींदो भाउ? नज़र बलोच आहे साईं। हारी कार्ड जे बारे में सिंध गवर्नमेंट जो मौक़िफ़ इहो आहे त असां जेको आहे हारी कार्ड ॾेई छॾिया आहिनि, असां सब्सिडी में DAP ॾेई छॾियो आहे, यूरिया ॾेई छॾियो आहे, आबादगार ख़ुशि आहिनि, असांजो इहो प्रोग्राम कामयाबु आहे।
छा थींदो सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां जेसीं ताईं का इंफॉर्मेशन नथी अचे असां तव्हांखे कुझु नथा ॿुधाए सघूं। चांस आहे कणिक जो रेट वधण जो। एहसन खान साईं ॾिसो, कणिक असांजी हमेशह असां सां इहो ई थींदो आहे, जॾहिं असांजी सिंध जी कणिक निकिरी वेंदी आहे न, पोइ असां वटि रेट वधंदो आहे। हींअर जेका सूरत हाल हले पई, ईअं सम्झो मार्केट में 10% बि सिंधी कणिक कोन आई आहे। हाणे 10% सिंधी कणिक कोन आई आहे त तव्हां ॿुधायो, असां वटि ईअं सम्झो रेट अची 2800-2900 रुपए ते मण पहुतो आहे। जेकॾहिं मां ग़लति न हुजां त कोशिशि कजो, आबादगार असांखे सही कजो ऐं तव्हां असांखे ॿुधाइजो त रेट कीअं पिया हलनि। सभु आबादगार पहिरीं ॻाल्हि थी न, लाइव खे तव्हां जेकॾहिं शेयर कंदो त वधि में वधि आबादगार असां सां जुड़िया रहंदा ऐं उन्हनि सां जेको आहे असां जेको आहे माना इंफॉर्मेशन असांजी उन्हनि ताईं बि वेंदी। रेट असांजो 15 मार्च खां 15 मई ताईं चढ़ण जो को बि चांस न आहे, छाकाणि त इन्हनि 2 महीननि में तमामु माना तेज़ी सां सीज़न हलंदी आहे ऐं असांजो माल जेको आहे, असांजी कणिक जेका आहे उहा निकिरी वेंदी आहे। पोइ जेका पोइते रहियल हूंदी आहे कणिक, उहा पोइ जेको आहे रेट कंदी आहे। सो फ़िलहालु जेको आहे चांसिस नथा थियनि, छो जो माफ़िया असांजे जेको आहे इन्वायरमेंट ते, असांजे सिस्टम ते, असांजे माहौल ते हावी आहे। उन्हनि खे केरु रोकण टोकण वारो न आहे। गवर्नमेंट जे तरफ़ां के अहिड़ा इंस्ट्रक्शन्स न आहिनि। सो मुश्किल आहे। सो अदा असांजा हुकुमरान, असांजा इदारा असांखे तबाह करण लाइ पूरी कोशिशि कनि पिया। कणिक जो अघु जे बारे में को आवाज़ु उथारियो। साईं ॾिसो, असां बिल्कुलु अॼु बि 2-3 पोस्टूं रखियूं आहिनि। हाजी अली हसन साहिबु, बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे। असां आवाज़ु उथारियूं था, असां कोशिशि कयूं पिया, पर आबादगार असांजा चवनि था सिर्फ़ु और सिर्फ़ु जेको आहे असांखे सब्सिडी जूं ॻाल्हियूं ॿुधायो, असांखे जेको आहे सोलर सब्सिडी जे बारे में ॿुधायो, बेनज़ीर हारी कार्ड जे बारे में ॿुधायो। असांजा आबादगार बि इन ॻाल्हि में ख़ुशि आहिनि। असांजा जेके अॻुवाण वेठा आहिनि उहे चुप आहिनि। असां त घणो ई आवाज़ु उथारियूं था, पर अलाह पाक उन्हनि खे हिदायत ॾिए। अॼोको रेट हाजी अली हसन साहिबु ॿुधाइनि था त 7800 रुपया आहे। 7800 रुपया माना ॿोरी 100 kg। ठीकु आहे, 7800 रुपया 100 kg जो मतिलबु थियो त इहो माना 3000 जे लॻभॻि असांजो, या 3100 जे लॻभॻि असांजो हूंदो मण वञी थींदो। अञा साईं घटि थियण जा चांसिस आहिनि। अञा त कणिक आई कोन्हे मार्केट में, 10% ई कोन्हे आई। जीअं कणिक ईंदी, कणिक जेकॾहिं आबादगार स्टॉक करे रखनि था त आबादगारनि खे फ़ाइदो थींदो। अदरवाइज़ पंहिंजी जेका तव्हांजी कणिक हूंदी उहा ई तव्हांखे जेको आहे महांगनि पैसनि में ॾिनी वेंदी। सो इदरीस सोलंकी 3600 रुपया। इदरीस भाउ महिरबानी तव्हांजी, तव्हां पंहिंजे ज़िले जो नालो लिखंदो त बहितरु थींदो। सो कुझु आबादगारनि जा कमेंट्स असां पढ़ूं पिया, पर कुझु कमेंट्स सिराज अहमद जखरो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। रहमतुल्लाह सोलंकी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साईं रहमतुल्लाह, महिरबानी तव्हांजी। ऐं ॾिसूं था कमेंट्स अचनि, कमेंट्स खुलंदा न आहिनि मूं वटि। इहो हिकिड़ो मसइलो आहे। सरफराज़ साहिब जो कमेंट्स पढ़ियोसीं। अदा मां 14/3/2006 ते कणिक 3270 रुपए में ॾिनी आहे मेहड़ में। अदा इहो तव्हांखे रेट मुंहिंजे ख़्याल में कुझु मुनासिबु मिलियो आहे, पर हाणे जेकॾहिं मिसाल 5 ॾींहं लेट कयो आहे त वरी तव्हांखे रेट तमामु घटि मिले आहे। अॼु मां हिकिड़ी सरें जी जेको वीडियो रखी आहे, अल्हम्दुलिल्लाह मां तव्हांजा टंडो ॼाम में, पर भाउ मुंहिंजे इहा वीडियो मोकिली, तव्हां लोकेशन ॾिठी हूंदी। इहो असांजो हिकिड़ो एकड़ हुयो, प्री बेसिक सीड हुयो। इन में हाणे कुझु असांखां ग़लतियूं थियूं आहिनि, ॾाढी सुठी थी आहे अल्हम्दुलिल्लाह सुम अल्हम्दुलिल्लाह। इन में छा थियो आहे, असांजो 13 बोरियूं थियूं आहिनि ऐं फ़ी बोरी जो वज़न जेको बाबा साईं मूंखे ॿुधाए पियो त ईअं सम्झो त माना असांजो 70-72 kg थी वेंदो। जेकॾहिं मिसाल 65-70 kg थिए थो त बि ईअं सम्झो त इहो अल्हम्दुलिल्लाह असांजा 32 वेसा जेका आहिनि 22-24 मण खां मथे थींदा। छो जो ज़मीन खुटल हुई। उहा वीडियो मां सबूत तौर ते रखी हुई। असां जेको आहे फैक्ट्स एंड फिगर ते कमु कंदा आहियूं। असां कोशिशि कंदा आहियूं कंहिं बि क़िस्म सां आबादगारनि सां धोखो, का फ़रेब, का ठगी न कयूं।
तव्हांखे बिल्कुलु सुठी इंफॉर्मेशन ॾींदासीं, इज़त आबरू सां तव्हां सां पेश ईंदासीं, तव्हां सां कंहिं बि क़िस्म जो दुख न कंदासीं। इंशाअल्लाह ताला इंफॉर्मेशन जेका असां वटि हूंदी उहा तव्हांखे ॾींदासीं। हमेशह आबादगारनि खे चयो आहे जेका तव्हांजे मफ़ाद जी ॻाल्हि हुजे असांजे पेज तां शेयर कंदा कयो। खोड़ सारा आबादगार मां ॾिठा आहिनि, स्क्रीन शॉट मुंहिंजे मोकिलीनि था, असांजे ख़िलाफ़ु लिखनि था त हीउ पंहिंजो जेको आहे कारोबार करे थो, हीउ जेको आहे साईं ॾिसो कारोबार असां कंदासीं, तव्हां मन बि कंदो असां कंदासीं, असांखे पंहिंजो रोज़गारु करिणो आहे, असांजा बि पंहिंजा ॿचा आहिनि। पर तव्हां सां जेकॾहिं असां का ठगी कई हुजे, तव्हांखां कंहिं पेमेंट असां पैसा घुरिया हुजनि या तव्हांखे असां का शइ जो ग़लति इंफॉर्मेशन ॾिनी हुजे, तव्हांखे कंहिं शइ जे ख़िलाफ़ु असां भड़कायो हुजे, असां तव्हांजा ॾोही आहियूं। कारोबार हर माण्हू करे थो, असां तव्हांखे सुठियूं शयूं था ॾियूं, सुठा मशवरा था ॾियूं। जिन आबादगारनि असांखां ॿिज जे हवाले सां पुछियो आहे, जिन असां जेके ज़हरनि जे हवाले सां पुछियो आहे, जिन आबादगारनि असांखे वैराइटीज़ जे बारे में पुछियो आहे। हींअर जेकॾहिं मुंहिंजी महिनत तव्हां पेज ते ॾिसंदव त अल्हम्दुलिल्लाह मां 150 खां मथे जेको आहे कणिक ते वीडियोज़ ठाहियूं आहिनि, मुख़्तलिफ़ वैराइटीज़ ते, मुख़्तलिफ़ स्टेजिस ते। इहा तव्हां आबादगारनि जे लाइ महिनत आहे न। इहा असां जेकॾहिं मिसाल असां जूं वीडियोज़ तव्हांखे मिसाल तव्हांजे मफ़ाद जूं न हुजनि, तव्हां लाइक एंड शेयर न कयो। जेका पोस्ट तव्हांजे मफ़ाद जे लाइ हुजे, तव्हांजे मतिलबु फ़ाइदे जे लाइ हुजे, उनखे तव्हां लाइक शेयर कयो। ॿियूं असां तव्हांखे जेको आहे कॾहिं बि न चवंदासीं असांजी पोस्ट खे लाइक शेयर कयो। कारोबार पिया हलंदा। मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, ॾिसो रोज़गार रब साईं लिखियो आहे, असां वटि सवी आबादगार हूंदा आहिनि, ठीकु आहे। त असां हर मुंहिंजी आदत आहे, मां कंहिं बि आबादगारनि सां ॿिज जे लाइ या मतिलबु जेका पुछा कंदो आहे त वरी राब्तो न कंदो आहियां, छाकाणि त हज़ारनि जी तइदाद में आबादगार आहिनि। त आबादगारनि सां जेकॾहिं मां राब्तो पाण कयां त थी सघे थो मूं वटि एतिरो टाइम मां मैनेज न करे सघंदुमि। बाक़ी आबादगार असां व्हाट्सअप ते या कमेंट्स वग़ैरह ॾिसंदा आहियूं, कम जा हूंदा आहिनि, उन्हनि जो रिस्पॉन्स असां ज़रूरु ॾींदा आहियूं। सो आबादगार असां तव्हांजी यार ख़ैर ख़्वाही करणु चाहियूं था, असां तव्हांजी मतिलबु कोशिशि कयूं था तव्हांखे सुठी ॼाण ॾियूं। जेकॾहिं तव्हांखे असांजे कारोबार ते या असांजे मतिलबु कंहिं ॻाल्हि ते एतिराज़ात, असां तव्हांखे कुझु नथा करे सघूं। ॻाल्हाइण वारा पिया ॻाल्हाईंदा, असां चुप करे वेंदासीं। असांखे अलाए केतिरियूं गारियूं आबादगारनि ॾिनियूं आहिनि, अलाए केतिरो घटि वधि ॻाल्हायो आहे, पर असां हुनखे कॾहिं जवाबु न ॾिनो आहे। हिकिड़ी मां शुरू में पोस्ट रखी, जेको हिकिड़ो मुफ़्ती साहिबु मूंखे जेको आहे जवाबु लिखियो त बाबा तव्हां जेको आहे कोशिशि कयो अलाह जी रज़ा जी ख़ातिर हुन वटि ख़ामोश थी वञो। वरी मां पोस्ट कंहिं आबादगार जे ख़िलाफ़ु न रखी। असांखे ख़बर आहे आबादगारनि सां केॾा मसइला आहिनि। रेट आबादगार खे सही कोन मिले, फर्टिलाइज़र आबादगार खे सही कोन मिले, क्वालिटी ॿिज आबादगार खे सही कोन मिले, डीज़ल भाण ऐं जेकॾहिं मिसाल पेट्रोलियम जूं क़ीमतूं ॾिसूं, मशीनरी असां वटि सही कोन्हे का। वाटर शार्टेज जो हींअर जेको इशू थो हले, तव्हां ॿुधायो त वाटर शार्टेज जेकॾहिं हींअर थिए थी 15-20 ॾींहं त असां वटि माना जेकॾहिं ज़मीनूं असांजूं ख़ाली थींदियूं ऐं असां वटि पाणी न हूंदो त तव्हां ॿुधायो असां वटि केॾो इशू थी वेंदो, जो असां काटन जो फ़सुलु या ॿिया फ़सुल असां पोखी कोन करे सघंदासीं। या जिन आबादगारनि 15-20 ॾींहं पहिरियां कमंदूं पोखियूं आहिनि, उन्हनि कमंद खे पाणी न मिलंदो त आबादगारनि जो केॾो नुक़सानु आहे। सो इहे वॾा मसइला आहिनि, इन्हनि ते डिस्कशन करण जी ॻाल्हि हूंदी आहे। तव्हां पंहिंजा तजिया पॉज़िटिव तजिया ॾियो त असां तव्हांजी ॻाल्हियुनि मां सिखूं, असां तव्हांजे शयुनि मां सिखूं, असां तव्हांजे लाइ आवाज़ु उथारण में असांखे हिमत मिले। सो इहे ॻाल्हियूं आहिनि। ऐं तव्हां असांजा मोहसिन आहियो, गार गंद न कंदा कयो। बाक़ी हुज में तव्हां सभु भले ॻाल्हाईंदा कयो, महिरबानी तव्हांजी। काफ़ी आबादगार मां ब्लॉक करे छॾिया आहिनि। मिसाल उहो हरू भरू जी तनक़ीद या हरू भरू जी ॻाल्हि जेका मां असां वटि ऑप्शन आहे ब्लॉक। असां जेकॾहिं मिसाल कुझु नथा करे सघूं तव्हांखे ब्लॉक करे छॾींदासीं। बाक़ी मशवरो हिकिड़ो जेको आहे हूंदो आहे उहो अमानत हूंदो आहे, सुठो मशवरो असां तव्हांखे ॾींदा रहंदासीं। तव्हां अमल कयो न कयो उहो तव्हांजे आहे। अमजद हुसैन निज़ामाणी, अमजद साहिबु तव्हां ॾाढो बहितरीनु सुवालु कयो आहे। ॾिसो अदा, जॾहिं बि असांजी मार्केट में का शइ वाफ़र मिक़दार में अची वेंदी आहे न, त उन जो रेट हमेशह घटि थींदो आहे। ऐं हमेशह माफ़िया छा कंदी आहे, जो माना अहिड़ो सिलसिलो हलाईंदी आहे जो आबादगार खां उनजो फ़सुलु कढी वेंदा आहिनि घटि रेट में। छाकाणि त ॾिसो हींअर जीअं तव्हांजी सरेह लथी आहे त लाज़मी तव्हांखे सरेह जे खपाए करे अॻिए फ़सुल जो जेको आहे तव्हांखे प्लानिंग करणी आहे न। हाणे तव्हांजी सरेह लथी आहे,
जेकॾहिं तव्हां खपाईंदो न त लाज़मी अॻे फ़सुलु कोन काए सघंदो। जेकॾहिं तव्हां सरें खपाईंदो ऐं मार्केट में जाम लॻी पई आहे उन जो तव्हांखे रेट कोन मिलंदो। इन जे करे कोशिशि कंदा कयो त माना 1-2 एकड़ जेको आहे तव्हां अहिड़े तरीक़े सां पोखियो जो तव्हांजो आगाट्रो हुजे। जेकॾहिं मिसाल सरें जो असांजी एवरेज अचे थी 20-22 मण या 15 खां 20 मणनि ताईं, तव्हांजो जेको आगाट्रो एकड़ हूंदो उन जी भले 12 मण एवरेज अचे, आगाट्रा 3 एकड़ हूंदा 4 हूंदा 12 मण एकड़ ईंदी न, उन में छा थींदो तव्हांखे मार्केट में रेट सुठो मिलंदो ऐं तव्हांजी बनी जल्दी ख़ाली थी वेंदी, तव्हांजो टाइम बचंदो। सभिनी खां आम शइ आहे त असांखे प्लानिंग अहिड़े तरीक़े सां करणी पवे। जेकॾहिं 10 एकड़ आहिनि सरें जा त असां कोशिशि करे 10 एकड़ मां 2 एकड़ जेको आहे असां पंहिंजो आगाट्रा कयूं। इहा प्लानिंग न कंदासीं त असांखे कंहिं बि फसल जो रेट न मिलंदो। मिसाल हींअर असांजी सरें महीनो असां तक़रीबन लेट कईसीं, एवरेज असांखे अलाह शुक्र आहे सुठी मिली आहे, पर मार्केट में रेट कोन्हे को। ठीकु आहे न। असां सां आबादगार राब्तो कनि था, जेकॾहिं 5 मण 7 मण असां ॿिज जे लाइ रखंदासीं न, इनशा ताला असां उन जा एवरेज कढी वेंदासीं। तव्हां पंहिंजो साफ़ु सुथिरो ॿिज पाण रखो। तव्हांखे कंपनियुनि मां ॿिज वठण जी ज़रूरत थी पए, तव्हां कोशिशि करियो अहिड़ो तरीक़ो कयो जो पंहिंजा ॿिज पाण रखंदो, स्टोर पंहिंजो कयो ॿिज, उन जी सफ़ाई कयो। तव्हांखे जंहिं शइ जे बारे में इंफॉर्मेशन ज़रूरत हुजे असां तव्हांखे ॾींदासीं। जॾहिं बि मार्केट में तव्हांजो 1 एकड़ 2 एकड़ 5 एकड़ आगाट्रा न ईंदा, तव्हांखे रेट सही न मिलंदो। जॾहिं शयूं वधीक अची वेंदियूं उन सां तव्हांखे नुक़सानु थींदो, तव्हांजी बनी ख़ाली जल्दी कोन थींदी ऐं तव्हांखे मार्केट में उहा शइ हूंदी, अची वेंदा आहिनि ॿाहिरि जा माण्हू, उहे स्टोर कंदा आहिनि, उन्हनि वटि माना एतिरो पैसो हूंदो आहे, खरबें रुपया हूंदो आहे। जेकॾहिं तव्हां सरें आहे त उहे कढी वेंदा तव्हां खां सरें, पोइ जेको आहे उहो वञी सरें माना ईअं सम्झो 10-11 महीने में जॾहिं तमामु सरें जी ज़रूरत हूंदी आहे, मुख़्तलिफ़ इंडस्ट्रीज़ खे मुख़्तलिफ़ मतिलबु असांजे प्लेटफॉर्म ते उते वञी जेको आहे हुननि जी 11,000-12,000 रुपया एकड़ मण वञी बीहंदी आहे। हाणे हू छा आहे जो वक़्तु ॾींदा आहिनि, पैसो त ख़र्चु कंदा आहिनि, उनखे अलावा रखंदा आहिनि, स्टोर कंदा आहिनि, त उन्हनि खे फ़ाइदो पुॼंदो आहे। सो इहे शयूं आहिनि कुझु मतिलबु असांजे जेको आहिनि। ऐं ॿियो गवर्नमेंट जी तरफ़ां का तवजो कोन्हे को, रेट छो था घटिजनि, गवर्नमेंट जी तरफ़ां का हुजे न चेक एंड बैलेंस हुजे। गवर्नमेंट जी अदब दिलचस्पी जे करे माना असांजी मार्केट में कंहिं बि फसल जो रेट नथो मिले। अच्छा, ही मीर वकार त ख़बर न आहे केरु आहे, उन लाइ छा चयो आहे जो मूंखे चयो आहे त मीर वकार खे तव्हां फ़ौरन ब्लॉक कयो। मीर वकार केरु आहे यार, मूंखे मेंशन कजो, अलाए छा लिखियो अथसि। वकार साहिबु जेकॾहिं तव्हां का शइ लिखी आहे, अलाए केरु आहियो, मां सुञाणा त कोन थो, पर जेकॾहिं तव्हां अहिड़ी का शइ लिखी आहे त काइंडली न लिखिजो। सो कुंभ में इदरीस लिखियो आहे 3600 रुपया आहे। अदा हुरबो 9,000 जो मण हो, हिन वक़्तु 5,000 पियो हले, ईअं कॾहिं न आहे थियो। साईं सिकंदर अली साहिबु तव्हांखे ॿुधायां थो त तव्हांजी जॾहिं शइ मार्केट में ईंदी न, ॾिसो ज़रात में असांजा एॾा मसाला हूंदा जो असांजो फ़सुलु असां माना टाइमली न पोखे सघंदासीं। हींअर जेका पेट्रोलियम जी क़ीमत वधी आहे, 55 रुपया गवर्नमेंट वधायो, उन सां छा थियो आहे जो असांजी मशीनरी माना थ्रेशर हणण जे लाइ माना तयारु न आहिनि। ठीकु आहे, माण्हू चवनि था त रेट जेकॾहिं मिसाल असांजो पेट्रोल जो अघु जेकॾहिं घटि हुजे हा त असांखे बचति थी आहे, हिकु एवरेज घटि थी अचे, ॿियो पेट्रोल जो क़ीमत वधी वई, ॿियो मार्केट में रेट नथो वधे। मिसाल हिकिड़ो पाण ॾियूं था, जेकॾहिं 50 मण असांजी कणिक अचे, रेट असांखे 4,000 जे हिसाब सां मिले थो, ठीकु आहे, त माना असांजी आमदनी सुठी थी वई, कुझु बों जा पैसा थी विया। पर हाणे कुदरती असांजी एवरेज हिकु घटि थी अचे, ॿियो रेट घटि थी वियो, मिसाल जेकॾहिं 27-28 रुपए ते या 3,000 ते पहुतो, त असां सम्झो त 70-80 हज़ार रुपए जो इहो नुक़सानु खाई वियासीं। सो इन्हनि शयुनि खे गवर्नमेंट जेसीं ताईं अमल दख़ल न कंदी, जेसि ताईं गवर्नमेंट जो किरदारु न हूंदो, तेसि ताईं पाण सभु कुझु नथा करे सघूं। पर आबादगार इहो करे सघे थो त पंहिंजा जेको आहे 50 मण खपाए थो, उन मां कोशिशि करे 10-15 मण खपाए, 30 मण खनि रखींदो त इनशा ताला उनखे फ़ाइदो थींदो। तव्हांखे 1-2 सीज़न पंहिंजे पाण खे स्टेबल करिणो हूंदो।
सो मुंहिंजे ख़्याल में लाइव थोरो वधीक थी वियो। साईं कणिक जे एजाज़ अली साईं कणिक जे जेको आहे सीड जेको आहिनि अलहमदिल्ला सुठियूं वैराइटीज़ आहिनि असां वटि IV3 लॻल आहे, E107 लॻल आहे, इमदाद 2005 लॻल आहे, हिकिड़ो सुठा 2 किरास आहिनि उहे लॻल आहिनि। उन्हनि जी एवरेज अञा कोन कढी आहे ऐं कुझु हार्वेस्ट वग़ैरह करे छॾिया आहिनि। इहे वक़्तनि फ़वक़्तनि तव्हां सां इनशा शेयर कंदासीं, तव्हांखे सुठियूं शयूं इनशा ताला ॾींदासीं। मुंहिंजो हारी मूंसां नाराज़ थी पियो, चई मुंहिंजेरी तव्हां कणिक ते एतिरो ख़र्चु कयो। असांजी ॿनी आहे 5-6 एकड़ दा। असांजो ॿियो जेको सिस्टम आहे असांजा दोस्त आहिनि उन्हनि सां असांजो सिस्टम आहे। मूंखे हुन चयो त कणिक पंहिंजी जेका आहे सुठी कोन थी आहे, 45-50 मण ईंदी ऐं जेको आहे पाण खे जो माना नुक़सानु थींदो। मां हुनखे चयो त ॻाल्हि हिकिड़ी ॿुधो, जेकॾहिं 45 मण कणिक अचे थी, असां एतिरी महिनत कयोसीं, उनजे बावजूदि बि 45 मण कणिक अचे थी, पर उन ॾिसो तव्हांखे महीनो अॻे ॿियनि कणिकनि खां असांजी ॿनी ख़ाली करे ॾिनी आहे। हाणे हिन ते पाण वहण या जेकॾहिं का सब्ज़ी लॻायूं था त इनशा ताला पाण जेको आहे मौसमियात जी तब्दीली जे इफेक्ट जे करे जेकॾहिं गर्मी टेम्परेचर वधी वञे थो उन खां बची वेंदासीं, मूनसून जी बारिशनि खां बची वेंदासीं। जेकॾहिं असां 2 पिकिंग करे वियासीं त इनशा ताला असां जेको आहे मार्केट रेट असांखे अघु सुठो मिली वेंदो। सो हुनखे मां इहो चई मुतमइन कयो आहे त जेकॾहिं असां वक़्तु पंहिंजो बचायोसीं त असां हर शइ बचाईसीं, पर जेकॾहिं असांजो वक़्तु न बचियो त असांजो वॾो नुक़सानु थींदो। तव्हां हिन साल कहिड़ा वैराइटीज़ आज़माया आहिनि? सर मां तव्हांखे इहो एजाज़ साहब ॿुधायो त माना IV3 इमदाद 2005 E107 ठीकु आहे, बेनज़ीर किथे लॻल हुई ऐं निया शाहीन हुई। इहे वैराइटीज़ नयूं जेके आहिनि उहे लॻल हुयूं। बाक़ी 2-3 जिन्सूं अहिड़ियूं आहिनि जिन जा नाला तव्हांखे कोन था ॿुधायूं, उहे बि सुठियूं थियूं आहिनि अल्हम्दुलिल्लाह। शार्ट ड्यूरेशन वैराइटीज़ आहिनि। मुंहिंजूं वीडियोज़ पियल आहिनि, एजाज़ साहब तव्हां काइंडली ॾिसी वठिजो, तव्हांखे असांजी कणिक जे बारे में वीडियोज़ इनशा ताला पसंदि ईंदियूं। सो आबादगार दोस्तो, लैपटॉप ते कमु करिणो आहे, तमामु घणी मसरूफ़ियत बि आहे। अलाह करे तव्हां ख़ुशि हुजो। महिनत कंदासीं ज़राअत में फ़ाइदो खणंदासीं, पर जेकॾहिं महिनत न कंदासीं त ईअं ई सॼो सिस्टम पियो हलंदो। साथ सलामत, सिंध सलामत, पाकिस्तान पाइंदाबाद। थैंक यू सो मच।